बादशाह जी वॾा। मुड़ुस जो जहिड़ो नालो ॿुधोसीं अहिड़ो तॾो मां नाम तो नज़र नथो अचे। तव्हां सही था चओ वॾा। इज्जत वॾनि पंगलनि ऐं माड़ियुनि मां नाहे मिलंदी। जानो इज्जत मिलंदी आहे किरदार सां। जंहिंजो किरदार भलो हूंदो आहे उनखे इज्जत मिलंदी आहे। दुश्मन आयो तॾहिं बि भली भली करे आयो। जेकॾहिं दोस्त आयो भली भली करे आयो। ही दरिया खान जो तॾो आहे जिते हर हिकु अची सघे थो, दुश्मन बि त दोस्त बि। भली करे आयो। दरिया खान असां वेंदासीं के कम सां गया आहियूं, असां हाल अहिवाल थियो वरी असां वापसि उथासीं। अहवाल थींदा पर मानी टुकुर खाइण खां पोइ। दरिया खान मानी गभो खाराइण खां सवाइ पंहिंजी औताक़तों कंहिंखे बि नाहे मोकिलींदो। मानी ज़रूरु खाईंदो, भले पोइ हिकिड़ो ई गिरहो खाओ। मासात हुकुम मिठा मासात। मासात ॾिसे कोन तो महिमान आया आहिनि। जवान त ॾिस। मन जल्दी करे मानी तयारु करे खणी आ। हमरान खे बि तकड़ आहे। महबूब हर कम में हण खण। महबूब जंहिं बि कम सां लॻंदो आहे न देरि न आहे कंदो। तव्हां रुगो महिमाननि खे मुंहुं धोरायो, मां मानी खणी पहुचा थो। अड़े पोइ वञ न, बीठो छो आहे, वञ। पोइ सोना वेहो। वेहो पियो। जीत वेहो पियो। वॾी महिरबानी। असांजे मथां हमलो करण खां अॻु छा तोखे पंहिंजी ज़िंदगी ते तरस न आयो? छा सम्झो आख़िर मूंखे मारण खां पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारींदे? नेवर। ही मुंहिंजो सोट तुंहिंजी ज़िंदगी आज़ाद बनाए छॾिया। तूं छा थो सम्झी त मां लावारिस आहियां जो तो मूंखे मारण जी कोशिशि कई? रेसरावल खान मूं चयो न त मूंखां ग़लती थी वई। मां अकबर खान जे चवण में अची वियुसि ऐं तव्हांजे मथां हमलो कयो। जेकॾहिं माफ़ी नथा ॾेई सघो न त मां सज़ा भोगण लाइ तयारु आहियां। सोट तूं ई ॿुधाए त हिन खे कहिड़ी सज़ा ॾियणु घुरिजे? सोट मां त चवां थो त हिनखे घाणे में पीड़िजे। असां ॾे घाणो त न आहे, पर सोट असां ॾे थ्रेशर मशीनूं जाम आहिनि। कंहिं ड्राइवर खे चए त ट्रैक्टर काहे थ्रेशर खे अची ॿाहिरि बीहारे त हिन जवान जी मुंडी थ्रेशर में ॾियूं था। एॾी महिनत करण खां इहो सुठो न आहे सोट। हिनखे सिधी गोली हणी इते जो इते पूरो करे छॾिजेसि। न सोट न न, हिनखे एतिरी आसानी वारी मौत नाहे ॾियणी। रोज़ ज़रो ज़रो करे हिन जो अंग अंग वढणो आहे। हिन ख़बर पवे त रावल खान जे मथां हमलो करण जी केॾी सख़्तु सज़ा हूंदी आहे। सोट हिनखे वठी वञी तहखाने में बंदि करे छॾ। मां हिन जो बूथू नथो ॾिसणु चाहियां। बाबा साईं, हूं पंहिंजी अखियुनि सां सामल खान ऐं उन जे दोस्त खे दरिया खान जे ॻोठ वेंदे ॾिठो आहे। कमदार छा थो सम्झी त इहो सामल दरिया खान जे ॻोठ छो वियो हूंदो? भबल भोतारे, हे जेको दरिया खान सां मसइलो थियो आहे न, मां सम्झां थो त उन लाइ दरिया खान सां ठाह करण लाइ विया हूंदा। रावल ऐं सामल वारा एतिरा कमज़ोर न आहिनि जो थोरी घणी ॻाल्हि थिए दरिया खान सां ठाह वञी कंदा। बबल सही हो त तव्हांखे अंदाज़ो हूंदो त दरिया खान ॾे छो विया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त सामल दरिया खान खे तंबीह करणु आयो हूंदो त हू कंहिं बि उनजे दुश्मन खे पनाह न ॾे ऐं न ई उनजी दुश्मनी जे विच में टंग अड़ाए। भबल भोतार, तव्हां छा था सम्झो त दरिया खान मुड़ी वेंदो? इहो दरिया खान कॾहिं बि कोन मुड़ंदो। हीउ मौक़ो असांजे लाइ तमामु बहितरीनु आहे। कमदार, तूं पंहिंजा माण्हू वठी दरिया खान जे ॻोठ जे ॿाहिरां बीह। जीअं ई सावल दरिया खान जे ॻोठ जे ॿाहिरां निकिरे न त ज़िंदा तव्हांजे हथां बची न निकिरे।
जेकॾहिं तव्हांजे हथां ही बची निकिरी वियो न त पोइ तव्हां मुंहिंजे पासे रुख न कजो, न त मां तव्हांखे ज़िंदा कोड़ छॾींदुसि। वञी पंहिंजा अमरा वठी सांवल जो इंतज़ारु कर। अरे सोराब अचो अचो मुझे पोया चलो। वरी महिरबानी महबूब साईं। मेहरबानी छाजो फर्जा परत सांवल खान सोना फर्जा। ज़रा खान मुंहिंजो नालो फ़कीर सांवल आहे, उन ॾींहुं तव्हांजे साम्हूं आयुसि। तव्हांखे मूं चङी तरह सुञाणे वरितो हो जीअं ई तव्हां हिते आहियो, पर मूंखे नाले जी ख़बर कोन हुई, जेका हाणे मूंखे ख़बर पइजी वई त तव्हांजो नालो सांवल आहे। ज़रा खान अर्ज़ु हिकिड़ो हीअ आहे त मां सॼे ॻोठाणनि जो अमीन आहियां, तो वटि उन्हनि जे तरफ़ां अमीन बणिजी आयो आहियां। तव्हांजे विच में ऐं असांजे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उहे सभु ॻाल्हियूं रावल खान खां वठी ॻोठ जे हिकु हिकु माण्हूअ खे मञियूं पवंदियूं। सांवल खान, उन ॾींहुं तुंहिंजा दुश्मन मूं वटि पनाह लाइ आया हुआ, मूं उन्हनि खे पनाह ॾिनी, छो त मां तॾहिं जो कचो न आहियां। मूं वटि केरु दुश्मन बि लंघे ईंदो न तॾहिं बि मां हुनखे पनाह ॾींदो आहियां। तव्हां मूं वटि लंघे आया हो, तव्हांखे मूं दिलि सां इज़त ॾिनी आहे ऐं हमेशह ॾींदो रहंदुसि जेकॾहिं तव्हां हिते लंघे ईंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी, जेकॾहिं तव्हां अॻिराई कई त पोइ हुनजो ही दरिया ख़ान भरपूर मोट में जवाबु ॾींदो, भरपूर। तरह खां नागराई त असां बि कोन कंदासीं, न कोई अवां सां का दुश्मनी करणु चाहिनि हा, न कोई असां मां इहा उमेदु रखिजो, पर असां अवामा छा अहिड़ी उमेदु रखे सघूं था। ऐं जिन असांजे दुश्मननि खे तव्हां पंहिंजे दर ते पनाह ॾिनी आहे, उनखे तव्हां साफ़ साफ़ सिधी सिधी निकिरण जी वाट बसि तुंहिंजे तॾहिं तव्हां हो निकिरनि, पोइ उहे दुश्मन ॼाणनि ऐं असां ॼाणनि। जेके मुंहिंजी पनाह हेठि हुया उहे तो निकिरी विया। सांवल खान, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ही दरिया ख़ान अमुल पसंदि माण्हू आहे। जेकॾहिं मूंखे तव्हां अमन सां रहणु ॾींदो त मां अमन सां रहंदुसि। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं अमन सां रहणु न ॾिनो त पोइ झेड़ो त झेड़ो ई सही। सोराब मां हुन पासे खां वञी बीहां थो। बाबा सांवल जो ध्यानु मूं ॾे हूंदो, जीअं हुनजो ध्यानु मूं ॾे हुजे न, भरपूर हमिलो कजांइसि, जल्दबाज़ी न कजांइ। जेकॾहिं इहो सांवल बची वियो न, पुट असां कोन बचंदासीं। कमदार, तूं को बि फिक्र न कर, अॼु सांवल हितां बची न सघंदो। अॼु ई मां तोखे पूरो करे ॾेखारींदुसि। हा, ईअं होशियारी कर, मां अचां थो। हिते बीर जाबिर। अरे रे, मुझे रस्ते रोकने की तो कोशिश क्यों कई? ये तुझी चूआ। जाबिर, ये मुझी ज़मीन है, बाक़ी तू मुझे काचे वारी ज़मीन ॾिसी चुको आहे, पर हितां वारी मुझी ज़मीन खां तू वाक़ुफ़ न आहीं, उन करे तोखे ॿुधाए थो छॾियां। ऐं हा, ॿीहर मां हिन ज़मीन ते तोखे नथो ॾिसणु चाहियां। जेकर तू अची वए न त मां न मुंहिंजा हथियार ॻाल्हाईंदा। मंसूर खान, ये तुझे हथियारनि जा मुंहुं मुंहिंजे तरफ़ खुली आहे न, त इहो सम्झी छा त जाबिर खान बि चोरियूं न आहिनि पातियूं। जाबिर, हिकु ॻाल्हि मां तोखे ॿुधाईंदो वञा त तुंहिंजी भलाई इन में आहे त मूंसां ज़ोर आज़माई कॾहिं न कजांइ। मां रावल खान न आहियां जो मां मुड़ी वेंदुसि, असुल सिधियूं गोलियूं सीने में हणंदोमांइ। जिन जिन जाबिर जे लाइ सोचियो आहे न त उनखे सिधियूं गोलियूं हणंदुसि। मुंहिंजा मिठा उहे क़बर में पिया अथई।
तूं वञ जेको आहे वञ गटारी ॿारी लाह। हिन जे करे चवां थो त मूंखां टरी टारो कर, न त मां पारूद जी उहा बाह भड़काईंदोसांइ। तूं सड़ी खाक थी वेंदी, तुंहिंजा माइट बि कोन सुञाणींदई त ही लाश आहे कंहिंजो, सम्झी? हे जेसी ताईं मुंहिंजे हथां मरंदो न त ही कॾहिं बि कोन मरंदो। दरिया त पोइ हाणे असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं ऐं मां उमेद थो रखां तव्हां खां त असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ का बि मदाई न रखंदासीं। ऐं हा दरिया ख़ान, मां वेंदे वेंदे तव्हांखे पंहिंजो हिकु उसूल ॿुधाए वञा। जेको बि सांवल ख़ान सां साम्हूं हथु मिलाए ऐं पुठियां वार करे, उन मुनाफ़िक़ खे सांवल ख़ान कॾहिं बख़्शी थो न आहे। तॾहिं त चवंदो आहियां त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं मिठा न आहिनि। अलावा सांवल ख़ान, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि ॿुधी वठि। मां अणमोट मुड़ुसु आहियां। जेकॾहिं विढ़ंदो बि आहियां न, साम्हूं सीने ते वार कंदो आहियां, पुठियां वार करण वारो ही दरिया ख़ान कोन्हे। छो त दरिया ख़ान पंहिंजे दुश्मननि खे ॿोड़े त सजणनि खे तारे। सांवल ख़ान, जेकॾहिं को माण्हू तव्हांजे तर में मोल हूंदो न, उनखे सीने में गोली लॻल हूंदी त पोइ पक सम्झो उहो दरिया ख़ान मारियो हूंदो, ॿिए कंहिं न। सांवल ख़ान, ही दरिया ख़ान हाड़े खे त छा, पर जवाननि खे बि तोल जे ॾोके वांगुरु वॼाए छॾे। सप्तस अजवार सर। सोरठ, मां अम्मा खां थी अचां थी। जेकॾहिं रावल अची वञे न त मुंहिंजो पुछे त को बि कूड़ हणी छॾिजां। इहा कूड़ जी आदत तव्हांजे खानदान में आहे सोणी, असांजे खानदान में न आहे। माना त असांजो सॼो खानदान कूड़ो आहे? तो ॻाल्हि ई अहिड़ी कई त मूंखे उन जो जवाबु छा ॾियणु घुरिजे? जेकॾहिं तूं मुंहिंजी का बि मदद नथी करणु चाहीं न त न कर। अजाया ये ताना त न हण न। सुणी, जेकॾहिं तोखे पंहिंजे मुड़ुस जे दिलि में जाइ ठाहिणी आहे न त पोइ उन जी इजाज़त खां सवाइ घर खां ॿाहिरि न वेंदी कर। हुन त कहिड़ो बि कमु हुजे, माण्हू घर में वेही रहे, मुड़ुस जो इंतज़ारु करे। हा सुणी, उन जी मुड़ुस इज़त कंदो आहे जेका हर क़दम पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त सां खणंदी आहे। सुणी, मुंहिंजो कमु हो तोखे सम्झाइणु। मूंखां पुछंदा त मां कूड़ कोन हणंदसि ऐं इहा मूं में उमेद बि न सलगीज़ा। चवे त सही थी, अॻे रावल ख़ान मुंहिंजी इज़त नाहे कंदो। जेकॾहिं हुनजी इजाज़त खां बग़ैर ॿाहिरि वियुमि न त अजायो मुंहिंजी बेइज़ती कंदो। हूं तव्हांखे केतिरो सम्झायो त मूं तरफ़ तव्हांखे नाहे अचिणो। उहो शेर रखे थो मुंहिंजी तरफ़ छो मोकिलियो मुराद? बाबा साईं, तूं छा थो सम्झी त मां कोशिशि कान कई हूंदी? हू आहे अधमग़ज़ी शेरू, मुंहिंजी हिक बि कोन ॿुधई, वठी भॻो। हाणे तूं ॿुधाए, मां हुनखे कोन झलियो हूंदो। रावल ख़ान शेर खे कॾहिं बि ज़िंदह कोन छॾींदो। तव्हां अकबर ख़ान जे चवण ते रावल जे मथां हमिलो कयो। हाणे ॿुधा, अकबर ख़ान असांजी मदद कंदो? न, हू असां मां हथ कढी वेंदो। अकबर ख़ान वधि में वधि असांजे लाइ पैसनि जी मदद करे सघे थो। छा? असीं अकबर ख़ान खां पैसा वठी तुंहिंजे भाउ जे लाइ कफ़न वठंदासीं? बाबा साईं, मञीसीं, सभु ॻाल्हि तुंहिंजी मञीसीं, ग़लती बि मञीसीं, पर ग़लती थी वई न। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾ। हाणे तूं रुगो इहो ॿुधाए त शेरल खे कीअं उतां बचाईं? शेरल खे बचाइण लाइ कंहिंजे दर ते मां झोली झलियां वेही? केरु आहे जेको असांजी हिन ॾुखे महिल में मदद कंदो? हा बाबा साईं, हिकिड़ो माण्हू आहे जेको असांजी मदद करे सघे थो। उहो आहे दरिया ख़ान। दरिया ख़ान?
वारसा जीवरा खुदा न बुलाए असांजे लाइ हिते मौत जो ॼार विछायल आहे, पर किथे आहे सम्झ में नथो अचे। पर कुझु न कुझु असांजी रस्तनि में रुकावटूं हिते आहिनि। हथियार सिधा कर, होशियार थी। न वञे इहो कमदार अचवार। अरे हेॾे छो भॼंदा था अचनि? मुंहिंजा हमला काॾिया? अरे हे भैया मार पइनि, लॻे थो हे मूंखे ॾंभ ॾियारींदा। भाॼी कमदार, न त अहिड़ा ॾींदे ॾंभ थी वेंदे तूं खंभ खंभ। यार बाबा, मामे खे त रावल खान छॾे ॾिनो, बाक़ी हिन शेरल खे कोन छॾी थी। छोरा तू रुगो या कोशिश कर तेने डबल तारे मुराद के फसाए रावल वटि, पोइ इहो अछो तारो हाशिम थींदो अकेलो, उन खे घोटड़ सवलो आहे। अदा जे छोकरनि सां अॼु दुश्मनी छो पिया कयो? ये ॿई छोरा आहिनि मुसीबतुनि में फाथल, तॾहिं हे ॿई छप ई वेठा आहिनि। जॾहिं मुसीबतुनि मां निकिरंदा न, देरी कोन कंदा, सिंधू अची असांजे ॾिचीअ में पवंदा। इन करे मां चवां थो त हिन ॿिन्ही तारनि खे रावल खाने जे था करायूं फिनिश, जान छुटी पवंदी। रूंडा खुदा खुदा कर, जेकॾहिं ॿियनि जे लाइ बुराई सोचींदे त छा अलाह असां सां भलाई कंदो? अमा ये शेरल ई मुराद मूंसां विड़िया आहिनि, जीअं न बाबे जी हुननि सां दिलि खटी थी आहे, मुंहिंजी बि हुननि सां दिलि खटी थी आहे। मां त हिन जी शिकिल ई नथो ॾिसणु चाहियां। हाणे त ख़बर पई न जरकी त तुवारो छोरो हुननि मां ख़ुशि न आहे। यार बाबा, अमा खे तूं छॾ, हाणे इहो ॿुधा त मुराद खे कीअं फसायूं। तूं सुबुह मर्दान सां सिधो हली वञजांइ रावल खान ॾे त इहो डबल तारो मुराद तोखे कतलोम करण जे लाइ आयो, ऐं इहो बि चइजांइ ज़ोर ज़बरदस्ती करे असांजे घर में रहियो, मारे पियो मुर्गो असांखे, मानी टिकी बि असां वटि खाधे, पर असां तड़े कढियोसीं। बाबा इहो बि चइजांइ त हाणे तूं होशियारी वठ, जेकॾहिं तोखे ख़ुदा न ख़ासि आयो डबल तारो हेठि मथे करे बि त महिरबानी करे इल्ज़ाम असांजे मथां न ठोकजांइ। पोइ त मुराद जा रावल खान लाही कढी छॾींदो। पोइ तव्हांजी बाह थुली थी पवंदी। ऐं छोरा खुदा खुदा कर, खुदा खुदा कर। दिल त चवे थी तव्हांजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे कुत्तनि कवनि खे ॾेई छॾियां। तव्हां मुंहिंजे कम जा माण्हू ई न आहियो, मूंखे हाणे कम जा माण्हू ॻोल्हणा पवंदा। भोतारो मां अकेलो छा कयां? हिननि में त का हिमत ई कोन्हे। कमदार अंब किखे किखे जे ॾंभ। असांखां अॻु में त ही कमदार भॼी निकिरंदो आहे बाबा साईं। हाणे ॿुधायो कमदार त तव्हां मां अॻु में पादर हणा कंहिंखे मां? भोतारो माफ़ी, अॻिते ईअं कोन थींदो। बस कर, अॻिते ईअं न थींदा। हर वक़्तु हमरा वठी करे उनखे पादर खाराए मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढी हिते पहुतो आई। हाणे जॾहिं मौक़ो मिलियो न त तव्हां सां गॾु मां हथियार खणी मैदान में लहंदुसि। पोइ दुश्मन जी मार खां तव्हां मां जेको बि भॻो उनखे गोली मां पंहिंजे हथनि सां हणंदुसि। वॾी सां कीअं थो मैदान छॾे भॼे। हाणे पुट हथी का आहियो? तव्हांखे चवंदो हुउसि न विढ़ी मरो, पर तव्हांजा पिरकार उहे ई साॻा। पादर था लॻनि न त पुछ पुठी ते रखे आप पुठ था कयो। हाणे माण्हू ॿेड़ा हथ कर,
जेके मैदान मारे अचनि कमदार बाक़ी असां ते भरवसो न कजां। अरे अहिड़ा ई ख़तरनाक माण्हू वध कबा बाक़ी तव्हां में त का थूम ई कोन्हे जो दाग ॾेई भट चाढ़िजे। ख़बर पई आहे त शेरल ऐं मुराद वारनि रावल जे मथां हमिलो कयो आहे। हमले में रावल त बची वियो पर इहो ढीब बची वियो ऐं शेरल पकड़िजी पियो। हाणे शेरल खे कयो अथनि क़ैद। ॾिसजे त छा थो थिए। उहे मरनि था या बचनि था, उन्हनि सां असांजो छा? कमाल अहिड़ा माण्हू वॾे कम जा हूंदा आहिनि ऐं शेरल हिमल रावल खान जे वॾे अज़ाब में हूंदो। तूं इहा सोच रख राति जो जीअं असां शेरल खे छॾाए था अचूं कामयाब था थी वञूं त इहो शेरल असांजे कम में अची सघे थो। जबर तूं छा थो चवणु चाहीं त शेरल खे छॾाइण लाइ असां हाली पंहिंजी जान जोखे में अचूं? शेरल ऐं मुराद वारा निंधणका आहिनि। रावल वारा पंहिंजी अना में हूंदा। उन्हनि खे इहा फ़र्क़ ई न हूंदी त केरु असांजे मथां ईंदो या केरु असां ते हावी थींदो। असां फ़ाइदो उन जो वठी सघूं था। उन खां पोइ रावल खान जो सिधो रुख असांजे तरफ़ हूंदो। पहिरीं ॻाल्हि त रावल खान जो रुख सॼो जो सॼो अकबर खान जे मथां हूंदो। पर जीअं रावल खान बि असां ॾे रुख कई त उनखे मुंहुं ॾेई विझंदासीं। इन जे करे चवां थो कुझु बि थी पए टंगुनि ॿाहुनि खे तेल हणी छॾियो, तयारी पकी करे छॾियो। अॼु ई था हली हुननि जे मथां हमिलो कयूं। जाबर चरे नारियूं ॻाल्हियूं न कर। असां कीअं हुननि जे ॻोठ में ॾींहं ॾिठे दाख़िल थी सघूं था? ॾींहं जो हुन जे ॻोठ में कीअं दाख़िल थियणो आहे इहा सॼी प्लानिंग तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। छा करिणो आहे ऐं कीअं करिणो आहे। पोइ तव्हां मञंदो त वाक़ई जाबर तूं सही आहीं या ग़लति आहीं। अदा दीनो मूं तव्हांजे लाइ मानी आंदी आहे। जातो खणी आई आहे न मानी ओॾे वापसि खणी वञ। मलूका रोज़ी खे पुठी न आहे ॾिबी अदी। तव्हांजी रोज़ी खे असां पाण लाइ इज़ार सम्झंदा आहियूं। अदा असां उन मालिक जे नाले ते ॾींदा आहियूं मानी। हीअं सम्झो त हीअ रोज़ी तव्हांजे लाइ लिखिजी आई आहे ऐं तव्हांजे दर ते आई आहे। न मई न खणी वञ। दुश्मन जे दर जी मानी असां लाइ हराम आहे। पर अदा वधीक ज़िद न कर आमना। खणी वञ पंहिंजी मानी वापसि। असां हिन मां हिकिड़ो गिरोह बि न खणंदासीं। बुख ते मरण क़बूल कंदासीं पर तव्हांजे दर तां हिकिड़ो टुकुर बि न खाईंदासीं। मां मानी पोइ ते मोटाए थी वञा पर मुंहिंजो चवणु इहो आहे त मानी खे पुठी न ॾियो। तूं खुटको न कर। असांखे हिते मानी टुकुर मिले थो। असां बुख ते न आहियूं। भाॼाई महबूब त मिठो माण्हू आहे पर मासाद खे केरु सम्झाए। घणेई सम्झायो त मां पर थोरी घणी ॻाल्हि ते मुंहिंजे मथां डंडो उभो करे बीठो आहे। ॿियो त छॾे ॾे पर अकबर खान जे माण्हुनि जा थाना कढी छॾिया त ज़बाल नसीबा मूं ते यकीन कर मां हुननि सां विढ़ण कोन वियो हुयुसि। हू मूंसां विढ़ण आया हुआ ऐं ही मुंहिंजो मासा हेॾे हेॾा कूड़ छो थो ॻाल्हाए? ही कूड़ थो ॻाल्हाए वई। छॾे महबूब मिठो माण्हू आहे। बस कर। मिठो माण्हू आहे जेकॾहिं तूं शरारतूं थो करीं अहिड़ो केर बि न करे। सच थो चवाए नसीबा कूड़ो अथई। दरिया मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। मूंखे डप थो थिए तूं हर कंहिंसां विढ़ंदो थो वती। अल्लाह न करे तोखे कुझु थी वियो त सोचियो अथई मुंहिंजो छा थींदो। मां त जहिड़े मरी वेंदमि। मूंखे कुझु बि कोन थींदो नसीबा। तूं छो थी परेशान थी? भाॼाई अकबर खान जा माण्हू त मासाद जे पाछू लेखा बि ड्रिजंदा आहिनि। हिन जे साम्हूं कीअं बीहंदा? हिन वटि डंडो आहे वॾो। जेकॾहिं बार बार हुननि सां विढ़ंदो रहंदो त हो बि त नुक़सान ॾेई सघनि था न। पोइ तव्हां अकबर सां ठा छो नथा कयो? मां अॼु शाम ई अकबर खान ॾे वेंदुसि। हुन सां ठा करे ईंदुसि। हाणे त पुछ थी। वाइदो? पक्को वाइदो।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।